वज़ीर आज़म शहबाज शरीफ कणक बाबत बोर्ड जे नए सिर जोड़जख की मंजूरी ॾेई छॾी। पास्को जी निजकारी बाबत हिकमत अमली जोड़ण की हिदायत। वज़ीर आज़म की सदारत हेठ इजलास फूड सिक्योरिटी एंड रिसर्च इन पास्को बाबत ॻाल्हियुनि ते गौर विचार। शहबाज शरीफ हिदायत कई है त कणक ऐं ॿियनि फसलनि की पैदावार में इज़ाफ़े लाइ ज़रूरी कदम खया वञनि। वीट बोर्ड में हारियुनि जा नुमाइंदा शामिल कया वञनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल के मखसूस सीटूं मिलंदियूं या न अदालती तारीख़ जो एक ॿियो इंतहाई अहम महफूज़ कयल फ़ैसिलो कुछ देर में ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साजिद इब्राहिम में 13 रुकनी फुल कोर्ट खुलियल अदालत में फ़ैसिलो ॿुधाईंदी। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। सरीना चौक खां सुप्रीम कोर्ट ॾांहुं वेंदड़ रोड बंद। जमहूरियत मुल्क के अगते खणी वञण जो वाहिद रस्तो है। ऑफिसर शाही कदें भी तरक्की जो सबब नथी बणजी सके। ऑफिसर अवामी खिदमत के पंहिंजो अज़म बणाइन। अवाम के खिदमतूं फराहम करण ऑफिसरन की अव्वलीन तरजीह है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तकरीब के खिताब। इस्लामाबाद, रावलपिंडी और लाहौर समेत मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में तेज़ हवाओं ने गजगोड़ से ज़ोरदार और हल्की बरसात जो सिलसिलो जारी। कसूर, अटक, टैक्सिला, गुजरावाला, नारोवाल, गुजरात, जहलुम, पाकपतन समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारो। रावलपिंडी में ककर वसण से गॾु ॻड़ो भी पियो। ज़ोरदार बरसात सबब पंजाब के नदी नालनि में चाढ़ जो ख़दशो। लाहौर में बरसात सबब हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। लाहौर शहर जा 184 ऐं लेसपो रीजन जा 242 फीडर ट्रिप थी विया। बिजली की फरहमी मुअत्तल। डेरा गाज़ी खान में कोहे सलमान के कबायली इलाइक़े राखी गाज में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। लैंडस्लाइडिंग सबब पंजाब का बलूचिस्तान वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल। कराची में भी ककरन डेरा जमाए वरता। शहर काय जे मुख्तलिफ इलाइक़नि में फुड़फुड़ मौसम खुशगवार थी वई। सामुंडी हवाऊं 27 खां 32 किलोमीटर फ़ी कलाक की रफ्तार से घुलण लगियूं। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते पारां ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम झुड़ाली ऐं गरम रहण की अॻकथी। नेपरा बिजली के घरेलू वापेदारन ते 1000 रुपयनि ताईं फिक्स्ड चार्जिस लगाइण की मंजूरी ॾेई छॾी। घरेलू वापेदारन खां सवाइ ॿियनि वापेदारन लाइ फिक्स्ड चार्जिस में 184 सैकड़ो ताईं इज़ाफ़ो भी मंजूर कयो वियो। फ्लोर मिल्स एसोसिएशन तरफा विद होल्डिंग टैक्स के खिलाफ सिंध समेत सॼे मुल्क में अॼु 3 ॾींहं बि हड़ताल जारी। हुकूमत तरफा फ्लोर मिल्स एसोसिएशन से ॻाल्हियुनि में अदम दिलचस्पी। अटे जूं क़ीमतूं वधण जो ख़दशो। फ्लोर मिल्स एसोसिएशन मौजूद बजट में 1 जुलाई खां फ्लोर मिल्स ते बिना जवाज़ विद होल्डिंग टैक्स लागू किया वियो आहे। असां पहिरियां ई टैक्स नेट में शामिल आहियूं। वधीक टैक्स बर्दाश्त नथा करे सघूं। अमरीकी सदर जो बाइडन सदारती चूंडुनि खां हथ खणण खां इनकार करे छॾियो। सदारती चूंडूं विढ़ण लाइ सभ खां वधीक अहल आहियां। पहिरियां भी ट्रंप खे हारायो, हाणे भी हाराईंदुसि। जेको कमु शुरू कयो आहे उनखे पूरो कंदासीं। अमरीकी सदर जो बाइडन की प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं कि जमहूरियत पसंदनि की मुकम्मल हिमायत हासिल है। अमरीका गज़ा में जंग रोकण की कोशिश करे रहियो आहे। रूस समेत सभिनी सां ॻाल्हियुनि लाइ तैयार आहियूं। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जो बाइडन कैमला हैरिस के नायब सदर ट्रंप चई छॾियो। यूक्रेन के सदर ज़ेलेंस्की के रूस जो सदर पुतिन चई वेठो। सहाफ़ियुनि जो बाइडन के सदारती उम्मीदवार तौर ड्रोड़ में शामिल हुजण ते सवाल उथारे छॾिया। डोनाल्ड ट्रंप जो बाइडन ते तनक़ीद कई। एक्साइज नार्कोटिक्स कंट्रोल की कराची के इलाइक़े कोरंगी में कामयाब कार्रवाई। 2 मुनशियात फरोश गिरफ्तार। एक्साइज टीम लांडी की बाबर मार्केट वेझो इमाम बारगाह वटि कार्रवाई कंदे जवाबदारन के गिरफ्तार कयो। एक्साइज पुलिस मूजिब गिरफ्तार मुनशियात फरोशन अब्दुल रहमान ऐं नसर गिल वटां 4 किल आइस बरामद करे मुनशियात एक्ट तहत केस दाख़िल किया विया है।